अस्सलामुअलैकुम साईं असांजर जेको त लाल बाग कलंदर ते लाल बाग जे गेट ते मौजूद आहियूं। ही लाल बाग जो बोर ही दरबार आहे। तव्हांखे लाल बाग जो दीदार कराईंदासीं। हे लाल बाग जो रस्तो आहे। लाल बाग में अंदर दाख़िल थियण जो ये माशाअल्लाह लाल बाग ज़बरदस्त अजीब गरीब तमाम भला 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 नज़ारा लाल बाग में। ये लाल बाग जो होटल है। लाल बाग वॾो आहे। सिधो सिधो वञे थो। सॼे में वण पोखियलनि वणकार थधिकार पंध वारा लावती हिन लाल बाग में अची रहंदा आहिनि। उहे 2-3 ॾींहं लाल जो मेलो करे सुहिणे कलंदर जो मेलो करे उनखां बाद में जेको त रवानगी थींदी आहे उन्हनि जी नूरानी सरकार पंध वारा लावती। ॾिसो लाल बाग में कहिड़ी तरी महिनत थियल आहे। पार्कूं बि लॻल आहिनि। ॾिसो छबरूं वग़ैरह पार्कूं लॻल आहिनि। वणकार थधिकार अलम लॻल आहिनि। हर शइ लॻल आहे। हीअ अलम आहे। ॾिसो केतिरी महिनत आहे। चारई पासा रस्ता वञनि था। वेहण जी बि सहूलियत हर शइ जी सहूलियत आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां ग़रीबनि खे बि दुआउनि में यादि कंदा। अल्लाह साईं खे ख़ुशि रखे। सदाईं मुस्कुराईंदा रहो।